اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ناظرین اکرام السلام علیکم امید ہے تو خیريت سان ھوندا اج اوهان جي آڏو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جي سیرت جو ہڪڙو ٻيو پہلو پاڻ سڳورن جو پنهنجي گهر وارن سان محبت جو اظهار عمل جي ذريعي ۽ الفاظ جي ذريعي جهڙي ريت اڳ ۾ ماں جي خدمت ۾ ڳالهه عرض ڪري چڪو آهيان ته نبي کريم صلى الله عليه وسلم جن سراپا محبت هيا انتهائي شفيق ۽ مهربان هيا پاڻ سڳورا پنهنجي گهر وارن سان بيحد محبت ڪندا هئا ان کي پیار ڏيندا هئا ۽ ان محبت ۽ پیار جو لحاظ به رکندا هئا ته ان جو اظهار به ڪندا هئا ۽ سيرت ۾ اهڙا مختلف واقعات اچن ٿا جٿي نبي کريم صلى الله عليه وسلم جن پنهنجي گهر واري سان محبت جو اظهار कयो आहे مثلاً हिक भेरे पाण सॻोरनि खां पुछा कई भई या रसूल अल्लाह अव्हां खे सभ खां वधीक केरु प्यारो आहे त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आयशा। हाणे तव्हां ॾिसो त इन में पाण सॻोरनि को बि आर महसूसु न कयो त माण्हू छा चवंदा जो पंहिंजे घरवारी जे लाइ चए थो त मूंखे सभ खां वधीक प्यारी आहे। इन में कोई आर ऐब न आहे जो जेको माण्हू पंहिंजे प्यारे जो इज़हार करे पंहिंजी मुहबत जो इज़हार करे इन में कोई हरज न आहे। अहिड़े नमूने सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रवैयनि सां बि पंहिंजी मुहबत जो इज़हार कंदा हुआ। मसलन अम्मा ख़दीजतुल कुबरा जे हवाले सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर उनजो तज़किरो कंदा रहंदा हुआ उनजी तारीफ़ कंदा रहंदा हुआ। पाण फरमाईंदा त ख़दीजतुल कुबरा उहा मुंहिंजी घरवारी आहे जंहिं मुंहिंजी तस्दीक कई जॾहिं माण्हुनि मूंखे कूड़ो कयो ऐं जेका मूंखे आदत ॾींदी हुई जॾहिं माण्हू मूंखे तकलीफ़ ॾींदा हुआ ऐं जंहिं मुंहिंजी माली मदद कई। अहिड़े नमूने सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा आयशा खे हिकु दफ़े पाण फरमायो त आयशा मूंखे ख़बर हूंदी आहे त तूं मूंखां राज़ी हूंदी आहीं या नाराज़ हूंदी आहीं। अम्मा आयशा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह इहो कीअं? पाण फरमायो आयशा जॾहिं तूं मूंखां राज़ी हूंदी आहीं त पोइ तूं चवंदी आहीं मुहम्मद जे रब जो कसम, पर जॾहिं नाराज़ हूंदी आहीं त पोइ तूं चवंदी आहीं इब्राहिम जे रब जो कसम। नाज़रीन किराम तव्हां ॾिसो हिकिड़ो कहिड़ो बहितरीनु मुहबत वारो हिकिड़ो अंदाज़ आहे। असांखे बि खपे त असां बि पंहिंजे घर वारनि सां मुहबत जो इज़हार कयूं ऐं इन में कोई आर ऐं कोई ऐब महसूसु न कयूं। अफ़सोस आहे जो असांजे मुआशिरे में इहा इन शइ खे हिकिड़ो ऐब सम्झो वियो आहे ऐं इन शइ खे हिकिड़ो बुरो सम्झियो आहे। जेकॾहिं माण्हू पंहिंजे घरवारी सां मुहबत जो इज़हार थो करे उनखे अल्फाज़नि सां बयानु थो करे त माण्हू सम्झंदा शायदि घरवारी जो को मारियल आहे या घरवारी जो को ग़ुलाम आहे। हालांकि ॾिसो पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे कुझु बि महसूसु न कयो आहे। अहिड़े नमूने सां पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वारनि सां कमकार में हथु वॾाईंदा। अम्मा आयशा खां ई रिवायत आहे त पाण सॻोरा घर में ईंदा हुआ त घर जे कमकार में असां हथु वॾाईंदा हुआ, इन में कोई बि आर महसूसु न कंदा। ऐं अहिड़े नमूने सां नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कॾहिं अम्मा आयशा खे फरमाईंदा आयशा तूं ॾंदड़ चॿाड़े ॾे त मां ॾंदड़ कयां। इहो कहिड़ो हिकिड़ो प्यार ऐं मुहबत वारो अंदाज़ आहे। असांखे बि खपे त असां बि पंहिंजे घर वारनि सां मुहबत वारो रवैयो हलूं ऐं मुहबत जो इज़हार कयूं। अल्लाह से खां दुआ आहे त तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह वरी नई वीडियो सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।